इस्लामी तहरीक तरफ़ां असीं सांगड़ जो 2 ॾींहंनि जो दौरो वेठा करियूं। उन में बुनियादी जेको मसइलो सो हारियुनि नंढनि आबादगारनि जो, उन सिलसिले में असीं निकिता आहियूं त हारियुनि ऐं आबादगारनि खे पंहिंजे फ़सुल जो अघु मुक़ररु करण जो को बि अख़्तियार कोन्हे। यानी मार्केट में हू वञे थो त उहो वापारी ऐं सरमाएदार उहो मर्ज़ी वारो आहे त जहिड़ो खपे उहे रेट ॾिए, ऐं ॿिए पासे जेके कुंभार आहिनि या ॿिया वापारी आहिनि, उहे पंहिंजी शइ जो अघु मुक़ररु करे सघनि था, पर आबादगारनि खां इहो हक़ु खसियो वियो आहे। ॿियो इहो आहे त आबादगार ऐं हारी जे लाइ कंहिं बि क़िस्म जो को बि कानून कोन्हे। जेके बि वॾा ज़मींदार ऐं जागीरदार आहिनि, उन्हनि पंहिंजे क़िस्म जा कानून ठाहे छॾिया आहिनि, फ्रूट जा तरीक़ा आहिनि। इन सिलसिले में असीं हारी आबादगार कॉन्फ्रेंसूं बि करियूं पिया, दौरा बि करियूं पिया, ॻोठनि में बि वञूं पिया। अॼु असीं हिते आया आहियूं, सुभाणे असीं टंडे आदम वेंदासीं। ऐं मीर साहब जे उतां ते वेठा आहियूं, हुनजी महिरबानी जंहिं असांजी चांहि पार्टी कई आहे। मीर साहब हिकिड़ो पंहिंजो मंडी जी रिपोर्ट ॾिनी हुई त पाण बि ॾिसूं था त जेके बि सब्जियूं हिते पोखिजनि थियूं उहे धिकजनि पियूं, को माण्हू वठण वारो कोन्हे, जो रेट कोन्हे को। ऐं पंहिंजी ॻाल्हि थो ॿुधायां, मूं पंहिंजी सरी 35 मण कल्ह कढी आहे। कल्ह 75 रुपया रेट हो, अॼु शदादपुर खणी विया आहियूं त 65 में, उते ॼण त असीं उछले आया आहियूं। हिकिड़े ॾींहं में 35,000 रुपया असां जहिड़े आबादगार जो नुक़सानु थियो। इहा सूरत हाल आहे। ॿ उहो ई आबादगार ऐं हारियुनि सां उहा साॻी हालति लॻी पई आहे। अघु जे मामले ते बिना अघु ॾियनि कोन, इन जी सॼी ज़िमेवारी जेके चूंडियल नुमाइंदा ख़ामोश आहिनि। बाक़ी ॿिया लाॻ जेके सिस्टम आहिनि, मंशात आहे, ॿियो सभु कुझु फुलट, सभु कुझु कनि वेठा। इहो ई तबिको जेको आहे, जेको कमाए थो, जेको बम्पर फसल थो ॾिए, हुन लाइ को बि हक़ न आहे, उन्हनि खे को पाण न ॾिबो, हुननि खे का बि अहिड़े क़िस्म जी का अहलियत न ॾिबी। असां अॼु इन सिलसिले में निकिता आहियूं त नंढा आबादगार ऐं हारियुनि सां हर मसइले में मसइलो आहे। फ़सुलु लाहिनि था त अघु कोन्हे, लेखे चोखे में को बि माना वहिंवार कोन्हे। टेंसी एक्ट हो जेको, उन खे रद्द कयो वियो आहे। उहो केस हींअर अञा सुप्रीम कोर्ट में वियल आहे। ऐं हारियुनि जी ॻाल्हि यानी मुरादली शाह अपील में वियो आहे सुप्रीम कोर्ट में। हारियुनि जी ॻाल्हि कंदड़ पीपुल्स पार्टी उहा वरी ख़िलाफ़ हारियुनि जे लाइ वई आहे। तंहिंजे करे हिते इंसाफ़ त मिले ई कोन थो।